अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं खानपुर मरमत खानपुर मर में पीपी घोटकी ज़िले जे नौ सदर मीर बाबर अली खान लुंड जो घोटकी पहुंचण ते शानदार इस्तक़बाल ऐं गुलनि जी वर्खा। पीपी पार्टी तरफा घोटकी जिले के नए मुकरर थियल सदर मीर बाबर लुंड पार्टी पारां जिम्मेवारी मिलण बाद पहिरियों भेरो कराची खां घोटकी पहुतो, जिथे हज़ारे कारकुननि ऐं उहिदेदारनि समेत बिरादरी जे माण्हुनि मैसरो स्टाफ वटि 7 गाड़ियुनि जी रैलीअ जी सूरत में शानदार इस्तक़बाल कयो। उन मौके ते पीपी कारकुननि ऐं लुंड बिरादरी जे माण्हुनि जिले सदर मीर बाबर लुंड खे घोटकी पहुचण ते गुलनि जा हार पाराया, जॾहिं त उन मौके ते जिले सदर बाबर लुंड कारकुननि अवामी मेड़ाके खे खिताब कंदे चयो त पीपी घोटकी ज़िले जो किलो आहे। ईंदड़ मकानी चूंडनि में पीपी क्लीन स्वीप कंदी। हिन वरी चयो त पीपी पार्टीअ सां 40 सालनि खां वास्तो आहे। घोटकी ज़िले जे कारकुननि में को बि इख़्तिलाफ़ मौजूद न आहिनि। आम कारकुननि खां उहिदेदारनि ताईं सभु हिकु आहिनि। उन मौके ते पीपी ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, अब्दुल रशीद मल्हण, मियां अब्दुल रशीद, कामरेड कक्कू राम, एडवोकेट मुश्ताक अहमद लुंड, अहमद अली मलिक, खादिम हुसैन लुंड, मुर्तज़ा लुंड, हसन कलानी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।